माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो मई 2001 है। असांजो इंतखाब सिलसिलो शायरी शऊर पेश खिदमत है। वाई शायर मुंतजिर सुमरो, आवाज साकिब अबड़ो। वराए वर्क यादुंजा हयाती जो रुलाए थी, अलाए छा तलाशे थी। उडेड़े निंड मुंहिंजीअ खे ख्वाबन खे सिबाए थी, अलाए छा तलाशे थी। न वाधुआ न काटुआ न का पाछी बचाए थी, अलाए छा तलाशे थी। बुखी अंगास ते नारी खुदा खे कुछ बुधाए थी, अलाए छा तलाशे थी। अलाए छा तलाशे थी। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।